अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध खबरुनि जो स्लो जारी आहे। तव्हां सां सकरण मां ख़बर शेयर कंदा हलो। सकरण वेझो ॻोठ मोहम्मद मूसा लगारी में राहू ऐं लगारी बिरादरी जे पुराणे दुश्मनी तां 5 सालनि जो नौजवान इमदाद हुसैन लगारी नामालूम माण्हुनि हथां गोलियूं हणी क़तल। मीडिया खे वाक़े जा तफ़सील ॿुधाईंदे मरहम लगारी चयो त राहू ऐं लगारी बिरादरी में पुराणो तकरार हलंदड़ आहे। 6 साल पहिरियां राहू बिरादरी जा 2 माण्हू क़तल थिया हुआ, जंहिंमें केस में लगारी बिरादरी जा 2 माण्हू खान मोहम्मद ऐं मोहम्मद खान लगारी गिरफ़्तार थियल आहिनि। हिन चयो त राहू जे थियल 2 माण्हुनि जे क़तल जी इत्तलाद में राहू बिरादरी जे माण्हुनि इमदाद हुसैन लगारी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। जीअं त सकरण पुलिस जो एसएचओ हबीब रहमान लाशारी पुलिस नफ़री सां गॾु जाइ वारदात ते पहुची मक़तूल जो लाश तहवीज़ में वरितो, जेको बाद में पंहिंजी निगरानी में पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल सकरण खणाए आयो। एसएचओ सकरण हबीब रहमान लाशारी ॿुधायो त पुलिस 2 माण्हुनि अफ़ाक राहू ऐं अनवर राहू खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक जांच जारी आहे। मक़तूल जा वारस एफआईआर में जेका माण्हू ॼाणाईंदा उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।